अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ नाज़रीन तासा अहम ख़बर शामिल कयूं पिया। नौशहर फिरोज़ खान जिथे मिठाणी भरसां ॻोठ सैयद अली गौर शाह जो रहवासी वाहिद बख्श चांडियो प्रेस क्लब नौशहर फिरोज़ अॻियां एहतजाज कंदे साफ़िन खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु घरू मामले तां जवाबदार मंज़ूर रज़ाक अलीगुल अज़ीज़ हिदायतुल्लाह चांडियो मुंहिंजी ऐं मुंहिंजी घरवारी मथां तशद्दुद कयो जे तां मुंहिंजी घरवारी जो हमल ज़ाया थी वियो। अहिड़ी दांह थाणे ते ॾिनी त मिठाणी पुलिस जीअं ई जवाबदार खे गिरफ़्तार करण आई त मुंहिंजो भाउ ज़हीर जवाबदारनि जी वंगार वहंदे पुलिस जी मौजूदगीअ में मूंखे मथे में ॾंडो वाए कढियो ऐं पुलिस वारनि मूंखे नौशहर फिरोज़ अस्पताल दाख़िल करायो। हुननि वधीक चयो त जवाबदारनि मूंखे ऐं मुंहिंजी घरवारी खे कारोकारी करे मारणु चाहिनि था। हिन वक़्तु पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे नई वरी डॉक्टरनि पारां मेडिकल सर्टिफिकेट ॾिनो वञे थो। हुन SSP नौशहर फिरोज़ समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मूं ते हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट करियो आहे नौशहर फिरोज़ खां ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़ नौशहर फिरोज़।